साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे ॾाढो भाईंदो हो त हिकु चकर बादशाह पंहिंजी दरबार में वेठो हो त डोड़ंदो वज़ीर आयो ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत ज़ुल्म थी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त छा थियो आहे, कहिड़ो ज़ुल्म थी वियो आहे? त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हांजी ज़ाल राणी उनखे को देव यकदमि मारे ऐं भॼी वियो ऐं राणी साहिबा मरी वई ऐं उते पई आहे मोइल ऐं उनजी सिसी खे धकु हणी उहो देव भॼी वियो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त इहो छा थी वियो, मुंहिंजी ज़ाल राणी मूंखां हमेशह जे लाइ विछड़ी वई। हाणे डोड़ंदो सिधो आयो पंहिंजी ज़ाल राणी वटि, ॾिसे त राणी मुई पई हुजे ऐं अची रड़ूं करणु लॻो ऐं चवणु लॻो त हीउ छा थी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त भणिया अमीं किॾां विया हो, सिपाही किॾां विया जो हू देव आयो यकदमि मुंहिंजी ज़ाल राणी खे मारे हलियो वियो, अवां कुझु बि न कयो। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत सिपाही त हुआ, पर सिपाहियुनि पंहिंजी कोशिशि घणी कई पर नेठि उहो देव यकदमि तेज़ी सां आयो ऐं राणी साहिबा खे मारे हलियो वियो। सिपाहियुनि त घणी कोशिशि कई पर देव भॼी वियो ऐं राणी साहिबा खे मारे हलियो वियो। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ मुंहिंजी सल्तनत कहिड़े कम जी, मुंहिंजा सिपाही, मुंहिंजो राज भाग कहिड़े कम जो जॾहिं मुंहिंजी ज़ाल राणी न रही, उनखे हिकु देव मारे वियो, कुझु बि न आऊं करे सघियसि। ऐं वज़ीर खे चवणु लॻो त आऊं मुंहिंजी ज़ाल राणी खे ॾाढो भाईंदो हुअसि, चाहींदो हुअसि, हाणे इहा ई न रही आहे त हीअ बि राज भाग बादशाह तूं संभाल, हिन खे आऊं मुंहिंजी ज़ाल राणी खे खणियो थो वञा ऐं किथां न किथां वञी ज़िंदा थो करायां। बादशाह मतिलबु त चरियो थी वियो। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत मूंखां ई तव्हांजी बादशाही न हलंदी, आऊं कीअं बादशाही हलाईंदसि ऐं तव्हां किॾां था वञो, तव्हां ईअं न करियो। वज़ीर सिपाही सभु चवणु लॻा बादशाह खे त तव्हां ईअं न करियो ऐं तव्हां किॾां था वञो ऐं हीअ बादशाही संभालियो। हाणे बादशाह राणी जी मौत में सदमे में पागल थी वियो, चरियो थी वियो। बादशाह कंहिंजी बि न ॿुधी ऐं कंहिंजो बि चयो न मञियो, पंहिंजी ज़ाल राणी खे खणंदे ऐं थियो रवानो। हाणे अचे पियो पंहिंजी मुअल राणी खे खणियो, हाणे आयो कंहिं झंग में आयो, ॾिठी हिकिड़ी जॻह, उते पंहिंजी ज़ाल राणी खे सुम्हारे ऐं अची रोइणु लॻो त हीउ छा थी वियो, मुंहिंजी ज़ाल राणी मूंखां हमेशह जे लाइ विछड़ी वई। ऐं चवणु लॻो त आऊं कोशिशि कंदसि मुंहिंजी ज़ाल राणी खे जीअरो कंदसि, कंहिं बि हाल में जीअरो कंदसि ऐं मुंहिंजी ज़ाल राणी जीअरी थींदी। लाश खणियो ऐं रोए पियो। त हिते हिकिड़ो तमामु पीरसन पोड़ो बुज़ुर्ग उनजो गुज़र को उन रस्ते तां थियो। हाणे आयो, अची ॾिसे त चवणु लॻो त अड़े बादशाह तूं? त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु आऊं, ऐं चवणु लॻो त हीअ ज़ाल राणी तव्हांजी ऐं हिनखे छा थियो आहे? त हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते पोड़ो पीरसन चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तव्हां चरिया थिया आहियो छा? दुनिया में जेको बि मरियो वञे थो छा कॾहिं ज़िंदा थियो आहे, कॾहिं जीअरो थियो आहे? हीअ दुनिया आहे, दुनिया जो दस्तूर आहे, जेको बि माण्हू मरियो थो वञे सो हमेशह जे लाइ हिन दुनिया मां हलियो थो वञे। कॾहिं ॿुधो अथई त को वरी वापसी जीअरो करे कंहिंखे? कॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी अथई? त हिते बादशाह ज़िद करणु लॻो ऐं बादशाह चवणु लॻो त न, आऊं उहो दुनिया जो पहिरियों शख़्स थींदसि जेको मुंहिंजी ज़ाल राणी खे ज़िंदा कंदसि ऐं जीअरो कंदसि। त पोड़ो पीरसन चवणु लॻो बादशाह खे त तूं चरियो थी वियो आहीं, तोखे को दिमाग़ी चकर थी वियो आहे जो तूं अहिड़ियूं पियो ॻाल्हियूं करें, तुंहिंजी मर्ज़ी आहे। नेठि पोड़ो पीरसन एतिरो कुझु चई उन बादशाह खे पाण त उतां हलियो वियो। त कुदरत सां उते हिकिड़ो नजूमी अची हाज़िर थियो। नजूमी जॾहिं अची हाज़िर थियो, नजूमी चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत हीअ ज़ाल राणी तुंहिंजी मरी वई आहे, हिन खे आऊं जीअरो करे छॾींदसि। बादशाह जॾहिं उन नजूमी जी ॻाल्हि ॿुधी त ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त छा ईअं थी वेंदो? त नजूमी चवणु लॻो त हा बिल्कुलु ईअं थी वेंदो, पर हिकिड़ो कमु तोखे करिणो पवंदो, उन कम खां सवाइ तुंहिंजी ज़ाल राणी जीअरी न थींदी। त हिते बादशाह चवणु लॻो उन नजूमी खे त हा, आऊं मुंहिंजी ज़ाल राणीअ खे जीअरो करण जे लाइ सभु कुझु करे सघां थो, तूं रुॻो मूंखे ॿुधा त मूंखे छा करिणो आहे। त हिते नजूमी चवणु लॻो त तोखे फलाणे हंधि जो बादशाह आहे, उनजी धीउ शहज़ादी, उनखे वठी अचे हिते ऐं हुनजी क़ुर्बानी ॾेई हुनखे मारे हुनजे साह जे ज़रिए तुंहिंजी ज़ाल राणीअ खे जीअरो कंदसि। त हिते बादशाह चवणु लॻो नजूमी खे त ईअं आऊं नथो करे सघां, मूं सॼी ज़िंदगी सॼी उमिरि
माण्हुनि जी ख़िदमत कई, नेक कम कया, सुठा कम कया, माण्हुनि जूं भलायूं कयूं ऐं आऊं फिलाणे बादशाह जी धीअ ऐं उनखे मारे ऐं पंहिंजी ज़ाल राणी खे जीअरो कीअं करे सघंदसि। त हिते नजूमी चवणु लॻो त तुंहिंजी मर्ज़ी आहे, साह जे बदिले साह आहे, जे अगरि तूं उनखे वठी ईंदे त तुंहिंजी ज़ाल राणी जीअरी थींदी, न त हरगिज़ न थींदी, छो त उहा शहज़ादी पाक दामन आहे। उनखे वठी ईंदे उनजी कुर्बानी में ई तुंहिंजी ज़ाल राणी जीअरी थींदी। त हिते बादशाह चवणु लॻो त हाणे भले ठीकु आहे, मूं ज़िंदगी में चङा कम कया, भला कम कया, नेकियूं कयूं, हर शइ कई ऐं उनजो नतीजो मूंखे इहो मिलियो जो मुंहिंजी ज़ाल राणी मूंखां हमेशह जे लाइ हली वई। हाणे इहो गुनाह वारो कमु बि खणी करियां थो, वञां थो उन बादशाह वटि ऐं उनजी धीउ शहज़ादी खे वठी ऐं तो वटि हाज़िर करियां थो ऐं पोइ तूं मुंहिंजी ज़ाल राणीअ खे जीअरो कजां। त हिते नजूमी चवणु लॻो त हा बिल्कुलु। हाणे बादशाह चवणु लॻो उन नजूमी खे त हीअ मुंहिंजी ज़ाल राणी तो वटि आऊं छॾियो थो वञां, हिन जो लाश तो वटि छॾियो थो वञां, आऊं वञां थो उन शहज़ादी जी तलाश में ऐं उन शहज़ादी खे वठियो ऐं तो वटि खणियो थो अचां। त हिते नजूमी चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह उन नजूमी खां मोकिलाए पंहिंजी ज़ाल राणी जो लाश उन नजूमी वटि रखी ऐं सिधो निकितो उन बादशाह जी बादशाही ॾांहुं। हाणे उन बादशाह जी बादशाही ॾांहुं निकितो, अची बादशाह जी बादशाही जे वेझो पुॻो त बादशाह सोचणु लॻो त हाणे ईअं जे डायरेक्ट वेंदसि त शहज़ादी हरगिज़ न ईंदी, छो न को पंहिंजो रूप बदिली करियां ऐं पोइ वञां। हाणे हिते बादशाह छा कयो जो फ़क़ीराणो वेस कयो, फ़क़ीराणो वेस करे ऐं सिधो आयो उन बादशाह जी जे महल जे वेझो, ॿाहिरि ॿ चौकीदार हुजनि। हाणे फ़क़ीर वञण जी कोशिशि कई त उन्हनि ॿिन्हिनि चौकीदार उन बादशाह खे झले छॾियो जेको फ़क़ीर जो रूप करे वेठो हो। त हिते सिपाही चवणु लॻा त फ़क़ीर केॾां थो वञे, न ॻाल्हि न पुछा न छा, ईअं पियो वञी, ख़ैरु आहे तोसां। त हिते बादशाह चवणु लॻो त आऊं फिलाणे हंधि जो फ़क़ीर आहियां, तमामु पोतड़ आहियां, मूंखे हर शइ जी ख़बर पवे थी। हिन बादशाह जी धीउ शहज़ादी आहे, हिन जे मथां हिकु शामत आहे, आऊं इहो ई बादशाह खे ॿुधाइणु आयो आहियां, जे मूंखे छॾियो त आऊं अंदरि वञां। त हाणे हिते सिपाही चवणु लॻा उन बादशाह खे त हाणे तव्हां सब्र करियो, असीं बादशाह खां पुछा करे अचूं, बादशाह इजाज़त ॾिए थो त पोइ तोखे अंदरि छॾियूं था। हाणे सिपाही विया उन बादशाह वटि, बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। हाणे हुन बादशाह जी धीउ शहज़ादी हुजे ई हिकिड़ी, फ़क़ीर जी इहा ॻाल्हि ॿुधी सो यकदमि बादशाह सिपाहियुनि खे चयो त इन फ़क़ीर खे मूं ॾांहुं वठी अचो। हाणे असुलु फ़क़ीर हुजे न हुजे हू बादशाह, हाणे नेठि उहो फ़क़ीर सिपाही वठी उन फ़क़ीर खे सिधो आया बादशाह वटि। हाणे फ़क़ीर सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे, तुंहिंजी धीउ शहज़ादी मथां हिकु शामत आहे ऐं तमामु जल्द उन ते शामत अचण वारी आहे, मुसीबत अचण वारी आहे। त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त पोइ फ़क़ीर साईं इन ॻाल्हि जो को हल ॿुधायो मूंखे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजी धीअ शहज़ादी खे हिकिड़ी इबादत करणी पवंदी, महल जे ॿाहिरां जेको तुंहिंजो बाग़ आहे उते तुंहिंजी धीउ शहज़ादी खे वेही उते इबादत करणी आहे राति जे टाइम में, ऐं माण्हू वग़ैरह उते को बि न हुजे, कुझु बि न हुजे, उनजी नज़र शहज़ादी ते न पवे। हाणे इबादत कंदी अकेले में वेही, अखियूं पूरे इबादत करे ऐं पोइ इहा शामत उन तां लही वेंदी। त बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त भले ठीकु आहे। हाणे उहो बादशाह फ़क़ीर जेको फ़क़ीर जो रूप करे आयो हो बादशाह, सो त हलियो वियो। हाणे बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। हाणे शहज़ादी लॻी राति जो इबादत में, इबादत करणु लॻी त एतिरे टाइम में राति जो टाइम हुजे, शहज़ादी इबादत बि करे, को माण्हू वग़ैरह न हुजे, फ़क़ीर जो चयलु हुजे। हाणे उहो बादशाह छा कयो जो माण्हू वग़ैरह कुझु बि न हुजे, हुनखे शहज़ादी खे खणणो हुजे, शहज़ादी इबादत में हुजे। हाणे बादशाह फ़क़ीर वारो लिबास त हुअं ई हो, सो आयो यकदमि उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त माण्हू को बि कोन्हे, मुंहिंजी चाल कामयाबु थी वई। हाणे इन शहज़ादी खे खणी ऐं पाण सां गॾु थियां थो रवानो। सो फ़क़ीर उहो बादशाह सिधो आयो, हुन वटि का नशे वारी शइ अहिड़ी का ॿूटियुनि वग़ैरह जी का ठहियलु हुई, को ठाहे आयो हो। हाणे जीअं उहे ॿूटियूं वग़ैरह जेको नशे वारियूं हुयूं, जीअं शहज़ादी जे मुंहं ते ॾिनी, शहज़ादी इबादत में हुई, मुंहं ते जीअं ॾिनी त शहज़ादी खे नशो वग़ैरह चढ़ी वियो, शहज़ादी बेहोश थी किरी पई। ऐं उहो फ़क़ीर उहो बादशाह खणंदे शहज़ादी खे कुल्हे ते आयो, ॿाहिरि केर बि न हुजे, चौकीदार वग़ैरह बि न हुजनि।
खणंदे सिधो आयो उन जॻह ते जिथे नजूमी वेठल हुजे। हाणे हिते बादशाह चवणु लॻो उन नजूमी खे त तुंहिंजे चए मुताबिक़ फ़िलाणे बादशाह जी धीउ शहज़ादी आऊं वठी आयो आहियां ऐं हाणे मुंहिंजी ज़ाल राणीअ खे जीअरो कर। त हिते नजूमी चवणु लॻो त भले ठीकु आहे, हाणे सुभाणे खां इबादत में शुरू थींदासीं ऐं पोइ हिन शहज़ादी जी क़ुर्बानी ॾेई हिन खे मारे हिन जो साहु तुंहिंजी ज़ाल राणीअ में विझंदासीं। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे जॾहिं सुबुह अची थियो त शहज़ादी खे होश अची वियो। शहज़ादी चवणु लॻी त आउं किथे आहियां ऐं हीअ मुंहिंजे पासे में केरु माई आहे, केरु औरत आहे जेका मुई पई आहे। शहज़ादी एतिरो कुझु चयो त बादशाह उहो अची उते हाज़िर थियो। हाणे शहज़ादी बादशाह खे चवणु लॻी त ॾे ख़बर अवी केरु आयो, हीअ मुई पई औरत केरु आहे, आउं किथे आहियां। त हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी खे ॿुधाई। त हिते शहज़ादी इनकार करणु लॻी ऐं चवणु लॻी त मूंखे बेगुनाह न मारियो, मूंसां हरभरू एॾो ज़ुल्म न करियो, मूं अव्हां जो कहिड़ो ॾोह कयो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे त मूंखे माफ़ु कजां, मुंहिंजी ज़ाल राणी खे जीअरो करणु मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे ऐं बेहदि हुन सां प्यारु कयां थो। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन बादशाह खे तव्हां को बेवकूफ़ आहियो, को चरिया आहियो, तव्हां कंहिं धोखेबाज़ जे चवण ते लॻी विया आहियो। कॾहिं मुअल जीअरो थियो? तव्हां ॿुधो आहे कॾहिं बि कंहिं माण्हू मुअल खे जीअरो कयो आहे? जेको इन दुनिया मां मरी वियो सो मरी वियो। तव्हां ख़ामख़ा इन माण्हू जे धोखे में, इन माण्हू जी चालबाज़ी में लॻी माॻे मुंहिंजी ज़िंदगी था ख़तरे में विझो ऐं मूंखे था मारायो। पर बादशाह दिमाग़ी चकर थी वियो पंहिंजी ज़ाल राणी जे मौत जे सदमे में, सो उन शहज़ादी जी हिकु बि न ॿुधी। हाणे हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादी खे त माठि करे वेह, मूंखे माफ़ु कर, थोरी देरि में नजूमी अचण वारो आहे। हाणे बादशाह एतिरो कुझु चई हलियो वियो ऐं ॿाहिरि उहो नजूमी आयो। बादशाह हुनखे न ॾिठो। नजूमी हिते खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त हीउ बादशाह चरियो मुंहिंजे चाल में अची वियो। जंहिं शहज़ादी जी मूंखे ज़रूरत हुई उहा शहज़ादी मुंहिंजे लाइ हिते वठी आयो आहे। हाणे हिन शहज़ादी जी आउं क़ुर्बानी ॾींदसि ऐं तमामु ताक़तवर थींदसि। हाणे नजूमी सिधो आयो उन कमरे में जिथे राणी जो लाश ऐं शहज़ादी मौजूदु हुजनि। हाणे हिते उहो नजूमी छा कयो जो यकदम उन शहज़ादी खे ऐं उन राणी जे लाश खे खणी ऐं ग़ाइबु थी। हाणे थोरी देरि खां पोइ बादशाह आयो। बादशाह अंदरि ॾिसे त हुजे कुझु बि न। बादशाह चवणु लॻो त हीउ छा थी वियो, हीउ कहिड़ो ज़ुल्म थी वियो लियो, ऐं मुंहिंजी ज़ाल राणी बि न आहे, लाश उनजो बि मौजूदु न आहे, शहज़ादी बि न आहे, किॾां विया हलिया। त हिते रड़ियूं करणु लॻो ऐं चवणु लॻो त अड़े मार भणिया नजूमी भया तो धोखो करे वियो मूंसां। लॻे थो त मुंहिंजी राणी जे लाश खे बि खणी वियो ऐं हुन वीचारी शहज़ादी खे बि खणी वियो। हाणे हिते बादशाह रोअण लॻो ऐं चवणु लॻो त मूं ज़ुल्म करे छॾियो, नजूमी जे चवण ते आउं लॻी वियुसि हलियो ऐं नजूमी चालबाज़ धोखेबाज़ हो, मूंखे धोखो ॾेई शहज़ादी हुतां वठी आई ऐं शहज़ादी आउं हिते खणी आयुसि। हाणे हुन शहज़ादी खे बि खणी वियो। मुंहिंजी ज़ाल राणी त हुए मरी वई, पर हाणे ख़ामख़ा शहज़ादी बि मरी वई। हाणे हिते बादशाह चवणु लॻो, मथो पिटणु लॻो त हीउ छा थी वियो, हीउ ज़ुल्म थी वियो। हाणे हिते बादशाह सोचणु लॻो त हाणे कीअं करियां, छा करियां। ऐं होॾां बादशाह परेशान, उनजी धीउ शहज़ादी यकदमि ग़ाइबु थी वई हुई। बादशाह वीचारो हिते हुते ॻोल्हणु लॻो पर शहज़ादी जो न अतो न पतो हुजे। हाणे हिते हीउ बादशाह राणी बि विञाए वेही रहियो उनजो लाश ऐं शहज़ादी खे बि विञाए वेही रहियो। हाणे इहो बादशाह चवणु लॻो वञा थो शहज़ादी जे पीउ बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायां थो, नाराज़ त थींदो पर छा करियां, मुंहिंजी मजबूरी हुई। हाणे उहो बादशाह सिधो आयो उन बादशाह वटि, माना शहज़ादी जे बारे में ॿुधाइणो, नजूमी जे बारे में ॿुधाइणो उन खे। त हिते ॿाहिरि सिपाही न छॾीनि। त बादशाह चवणु लॻो त आउं फ़िलाणे हंधि जो बादशाह आहियां ऐं मुंहिंजो बादशाह सां कमु आहे। त हिते सिपाही चवणु लॻा त बादशाह हींअर वांदो कोन्हे, बादशाह जी धीउ शहज़ादी ख़बर न आहे किॾां वई हली आहे। बादशाह उन में परेशान लॻो पियो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त आउं शहज़ादी जे बारे में उनखे ॿुधाइणु आयो आहियां, त महिरबानी करे मूंखे हुन सां मिलणु ॾियो। त सिपाही चवणु लॻा त तोखे शहज़ादी जे बारे में ख़बर आहे? त हिते बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु मूंखे ख़बर आहे, तंहिंजे करे आउं ॿुधाइणु आयो आहियां। सो हाणे सिपाही उन बादशाह खे वठी सिधो आया बादशाह वटि। हाणे हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी जे पीउ बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं हो, मूंसां ज़ुल्म थी वियो लियो ऐं तव्हांजी धीउ शहज़ादी बि वई हली, मुंहिंजी ज़ाल राणी त अॻे ई मरी वई हुई, उनजो लाश बि खणी वियो लियो। त हिते शहज़ादी जो पीउ बादशाह उन बादशाह खे चवणु लॻो त भणिया सफ़ा को बेवकूफ़ आहीं, सफ़ा को चरियो आहीं, कॾहिं मुअल जीअरो थियो आहे? तोखे ख़बर त हीअ धरती आहे, हीअ दुनिया आहे, हीअ ज़िंदगी जो
सॼो सिस्टम आहे। जेको माण्हू हिन दुनिया मां मरी वियो सो कॾहिं जीअरो थियो जो तो पंहिंजी ज़ाल राणी खे जीअरो ते कयो ऐं माॻे मुंहिंजी धीउ शहज़ादी खे बि खणाए छॾे। इहो हिकु नजूमी न पर इहो हिकु देव आहे जेको काफ़ी वक़्त खां मुंहिंजी धीउ शहज़ादी ते हमला कया आहिनि। हाणे तूं आहे माॻे मुंहिंजी धीउ शहज़ादी खे खणी वञी हुनखे ॾिनई। हाणे हू त निभाओ मुंहिंजी धीउ शहज़ादी खे त मारे छॾींदो। त हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादी पीउ बादशाह खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, जेको थियणो हो सो थी वियो, हाणे वारो कर शहज़ादी खे बचायूं। त हिते बादशाह चवणु लॻो त करीं त पादर पियो, पर हाणे तोखे आउं छा करियां, करण लाइ करे छॾी, तोखे माण्हू करे त आख़िर छा करे। त हिते बादशाह चवणु लॻो शहज़ादी जो पीउ उहो चवणु लॻो त फलाणे हंधि हलूं था। फलाणे हंधि हिकिड़ो तमामु पोतल फ़क़ीर आहे। उन फ़क़ीर खां ख़बर पवंदी त इहो नजूमी केॾां मुंहिंजी धीउ शहज़ादी खे ऐं तुंहिंजी राणी ज़ाल जो लाश केॾां खणी वियो आहे। हाणे उहो बादशाह, ॿई बादशाह मतिलबु शहज़ादी जो पीउ बादशाह ऐं हू बादशाह सिधा आया उन फ़क़ीर वटि। फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त इहो को नजूमी न आहे, इहो वॾो चालबाज़ आहे, इहो अथई देव। इहो जेके वीचारियूं छोकिरियूं शहज़ादियूं राणियूं उन्हनि खे मारे उन्हनि जूं क़ुर्बानियूं ॾेई ऐं पंहिंजो पाण खे वॾो ताक़तवर बणाइण थो चाहे ऐं कॾहिं बि ज़िंदगी में पोइ मरंदो न। तुंहिंजी ज़ाल राणी खे बि उन देव मारियो, क़ुर्बानी ॾिनई ऐं हाणे हिन शहज़ादी जी हिनखे तलाश हुई। शहज़ादी इहा हासिलु न ते करे सघियो ऐं तुंहिंजे हथां उहा शहज़ादी खणाए हाणे उन शहज़ादी जी क़ुर्बानी ॾेई तमामु ताक़त वारो थी वेंदो, छो त उहा शहज़ादी हिन बादशाह जी धीउ तमामु पाक दामन आहे, तमामु ताक़तवर देव थी वेंदो। त हिते शहज़ादी जो पीउ बादशाह ऐं हू बादशाह ॿई ॼणा चवणु लॻा उन फ़क़ीर खे त भला असांखे ॾस पतो ॾे त इन देव खे, इन धोखेबाज़ नजूमी इन देव खे जेको रूप करे पियो हले इन खे कीअं मारियूं ऐं छा सां मरंदो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त फलाणे हंधि हलिया वञो, उते हिकिड़ो तमामु जादुई खंजर आहे, उहो तव्हांखे खणणो पवंदो, उहो खणी उन सां देव मरंदो, बाक़ी हू कॾहिं बि न मरंदो। हाणे उन फ़क़ीर उन ॿिन्ही बादशाहनि खे उन खंजर जो ॾस पतो ॾिनो। हाणे उहे ॿई बादशाह आया कंहिं अहिड़े इलाइक़े में अची उतां खंजर हासिलु कयो, खंजर उतां खयो। काफ़ी ॾुखियाइयूं आयूं, काफ़ी इन्हनि खे परेशानियूं आयूं, उन्हनि खे मुंहुं ॾींदा उहो खंजर खणी सिधो आया उन फ़क़ीर वटि। हाणे फ़क़ीर खे चवणु लॻा त फ़क़ीर साईं असीं खंजर उहो खणी आया आहियूं जंहिंसां देव मरंदो। हाणे तव्हां असांखे उन देव जो ॾस ॾियो त जीअं असीं उन देव वटि पुॼूं। त हिते फ़क़ीर उन देव जो ॾस पतो उन ॿिन्ही बादशाहनि खे ॾिनो। हाणे ॿई बादशाह उन घोड़े ते चढ़िया सिधो आया उन इलाइक़े में, उन जॻह में अची पुॻा। हाणे जीअं उन जॻह में डरिया त उहो नजूमी जे रूप, उहो देव नजूमी जे रूप में पढ़ाई पियो करे ऐं उहा शहज़ादी उते मौजूदु हुजे ऐं राणी जो लाश बि उते मौजूदु हुजे। त हिते ॿई बादशाह चवणु लॻा उन नजूमी खे त बंदि कर पंहिंजी इबादत, हाणे तोखे असीं मारींदासीं, तुंहिंजी आख़िरी वक़्तु, तुंहिंजो आख़िरी टाइम अची वियो आहे। त हिते नजूमी चवणु लॻो त अवी मूंखे कुझु बि नथा करे सघो। नजूमी यकदमि देव थी वियो, देव जे रूप में अची वियो, तमामु वॾो देव थी वियो। त हिते बादशाह वटि जेको खंजर हो सो यकदमि जादुई खंजर हो, यकदमि उछलाए उन देव खे हयो। उहो खंजर जीअं देव खे लॻो त देव उन महिल सड़ी ख़तमु थी खाक थी वियो ऐं मरी वियो, ग़ाइबु थी वियो, उन जो दूंहुं वग़ैरह थी वियो, ख़तमु थी वियो। त हिते शहज़ादी आज़ादु थी वई। शहज़ादी आई पंहिंजे पीउ बादशाह सां मिली ऐं हिते बादशाह जेको जंहिंजी ज़ाल राणी मरी वई उहो उन शहज़ादी खां माफ़ी वठणु लॻो ऐं चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई ऐं मुंहिंजी ज़ाल राणी जे मौत जे करे सदमे में अची वियोसि ऐं चरियो थी वियुसि जो ग़लती में इहो कमु करे वियसि। हाणे मूंखे ख़बर पइजी वई त हीअ धरती आहे, हीअ दुनिया आहे, इन मां जेको बि इंसानु मरियो थो वञे सो कॾहिं बि ज़िंदा न थींदो। हीअ ज़िंदगी जा लाड़ा आहिनि, चाड़ा आहिनि, सो इंसान ते आहिनि, इंसान खे सहणा पवंदा। हर कंहिंखे मरणो आहे, सभिनि खे पंहिंजे रब जी दरपेश थियणो आहे। सो हीअ ज़िंदगी फ़ानी आहे। ऐं चवणु लॻो शहज़ादी खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई ऐं मुंहिंजी ज़ाल राणी जे प्यार में चरियो थी वियसि, ॾाढी मोहबत हुन सां कंदो हुउसि। हाणे जेको थियणो हो सो थी वियो, मूंखे माफ़ु कर।
ते बादशाह ऐं शहज़ादी ॿिन्ही उन बादशाह खे माफ़ु कयो ऐं पोइ बादशाह पंहिंजी ज़ाल राणी जो लाश कयो। काफ़ी टाइम थी वियो ऐं पोइ अची क़बर वग़ैरह खोटराए उन ज़ाल राणी खे पुराए छॾियो ऐं बादशाह ऐं शहज़ादी खां माफ़ी वठी ऐं सिधो आयो पंहिंजे महल ऐं पोइ पंहिंजी बादशाही संभालण लॻो ऐं पोइ पंहिंजी हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारी पिए ऐं सुठे नमूने सां बादशाही हलाई पिए। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़। वरी हाज़िर थींदासीं ॿी कहाणी सां गॾु।